लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो पारा फैकल्टी मेंबरनि ऐं ॿियनि मुलाज़मनि तोड़े शागिर्दनि खे कोरोना वैक्सीनेशन कराए 2 हफ़्तनि अंदरि सर्टिफिकेट लाॻापियल शोबनि जे इंचार्ज ऐं डायरेक्टर्स वटि जमा कराइण जी हिदायत कई वई। लम्स जे रजिस्ट्रार डॉक्टर हाजी मोहम्मद शेख जे कयल ऐलान मुताबिक़ लम्स जा फैकल्टी मेंबरनि, एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ ऐं लम्स जे ॿियनि मुलाज़मनि ऐं शागिर्दनि खे लाज़मी तौर ते पंहिंजे वेझे वैक्सीनेशन सेंटरनि मां कोरोना वैक्सीन कराइण जी हिदायत कई वई। फैकल्टी मेंबर्स तोड़े मुलाज़मनि ऐं शागिर्दनि खे वाज़े चयो वियो आहे त हू कोविड वैक्सीन लॻाराए 2 हफ़्तनि अंदरि सर्टिफिकेट पंहिंजे इंचार्ज खे जमा कराईंदा ऐं डायरेक्टर स्टूडेंट अफेयर्स लम्स स्टूडेंट जे वैक्सीन जी तस्दीक़ कंदा। वैक्सीन जे बग़ैर को बि शागिर्द खे कंहिं बि निसाबी ऐं गैर निसाबी सरगर्मी में शिरकत नथो करे सघे। रजिस्ट्रार मुताबिक़ हॉस्टल प्रोविस्ट खे बि हिदायत कई वई आहे त हॉस्टल में रहंदड़ शागिर्दनि ऐं उन सां गॾु उते मौजूदु मुलाज़मनि जो कोविड PCR चेक कंदा ऐं कोविड PCR रिपोर्ट सही हुजण खां पोइ हॉस्टल में अंदरि अचण जी इजाज़त ॾींदा।